जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण स्वामी नारायण बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण 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 इन स्तुतीअ सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तंहिं ते सत्संग हली रहियो आहे। अॼु 58 नंबर श्लोक सूत्र 58 त हुन सां ई कनेक्टेड आहे न 57 कल्ह रहिजी वियो हो त 57 उन्हनि सां ई कनेक्टेड आहे। 56 नंबर में ॿुधोसीं असां कि गौणी भक्ति कहिड़ी थींदी आहे, मतलब थोड़ी हेठ वारी प्राइमरी भक्ति टिन प्रकारनि जी, टिन गुणनि वारी, तामसी, राजसी, सात्विकी ऐं अर्थार्थी, आर्त ऐं जिज्ञासु भक्ति। 57 नंबर सूत्र में केवल एतिरो आहे कि तामसीअ खां राजसी सुठी आहे, राजसी खां सात्विकी सुठी आहे, ऐं अर्थार्थीअ खां आर्त सुठो आहे, आर्त खां जिज्ञासु सुठो आहे। उत्तरस्माद पूर्व माना उत्तरोत्तर हिक खां उहा भक्ति सुठी आहे। जीअं मां ॿुधायो पूर्षा श्रेयाय भवति। हाणे 58 नंबर श्लोक देवर्षि नारद चए तो अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ। भक्ति सभिनी साधननि जी अपेक्षा सुलभ आहे। माना ज्ञान सां कंपेयर कयो, चाहे योग सां, चाहे कंहिं भी साधन सां कंपेयर कयो तो भक्ति श्रेष्ठ त आहे, बेस्ट आहे ॿियनि खां, ऐं सुलभ भी आहे, वरी सभिनीनि खां सरल भी आहे। मतलब हर कोई करे सघे थो। जीअं का शइ वठबी आहे त माण्हू कंपेयर कंदो आहे अलॻि अलॻि कंपनीअ जी शइ खे, पोइ जेका बेस्ट हूंदी आहे उनखे चुनींदो आहे। ऐं अगरि अहिड़ी शइ मिली वञे जेका बेस्ट भी आहे ऐं सस्ती भी आहे त उहा ई वठंदो न। त भक्ति ॿियनि सभिनि सां अगरि कंपेयर कई वञे, योग सां, ज्ञान सां, तप सां, अनेक नियम विर्तन सां कंपेयर कयूं त श्रेष्ठ आहे, बेस्ट आहे। त पोइ ॾुखी हूंदी? ॾुखी भी कान्हे। कहो भगति पथ कवन प्रयासा। भगवान राम चयो आहे रामचरितमानस में, पहिरीं चई मूंखे भक्ति प्यारी आहे, ऐं पोइ चए थो भक्ति करण में कठिनाई कहिड़ी आहे। कहो भगति पथ कवन प्रयासा, कहिड़ो प्रयास करणो आहे, कहिड़ी मेहनत करणी आहे। जोग न मख जप तप उपवासा। न योग जी ज़रूरत, न यज्ञ जी, न जप, न तप, न उपवास। त छा करणो आहे भक्तिअ में? ॿुधाए थो भगवान राम, सरल स्वभाव। भक्तिअ में खपे सरल स्वभाव, न मन कुटिलाई, मन में कुटिलता न हुजे, कपट न हुजे, खेचल
न हुजे ऐं षड्यंत्र न हुजे। भगवान राम त्रेता युग में त चई ॾिनई भाई कहिड़ी हिन में ॾुखियाई आहे, तॾहिं हूंदा माण्हू सरल। अॼु जे ज़माने में मुंहिंजो ई अनुभव आहे, किथे पाठनि ते सत्संग में अगरि इहा ॻाल्हि चई आहे न कि भक्तिअ में दिक़त कहिड़ी आहे, कहिड़ो वॾो प्रयास आहे, केवल सरल स्वभाव ऐं मन में कुटिलता न रहे त अधु माण्हू उथी हली विया आहिनि। सही थो ॿुधायां, अधु माण्हू एतिरो ॿुधी करे हली विया कि स्वभाव सरल करणो आहे, मतलब मुझे सरल होना होगा। उठो यहाँ से, सरलता पसंद कोन्हे माण्हुनि खे, छो त ही कलयुग आहे। तॾहिं कठिन थी वई आहे भक्ति। चवनि था योग ॿुधायो, असां करे था ॾेखारियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं पद्धतियूं आहिनि, कहिड़ियूं, छो त अहंकार टास्क जो था त टास्क जो छा करणो आहे, ज्ञान में छा करणो आहे, छा छा यादि करणो आहे, कहिड़ी परीक्षा पास करनी आहे, सब करके दिखा देंगे। कपड़े रंगीन पहनना छोड़ देंगे, वाइट पहनेंगे। अहंकार जे करे ये वाइट भी कपड़ा पाएंगे, सारे शौक सवाद छोड़ देंगे। ये चवंदियूं आहिनि, शौक सवाद छोड़ देंगे सारे। बोलो तो सही, कौन सा काम है जो रेखा नहीं कर सकती। त हिननि खे मज़ो हिन में अचेव थो मायुनि खे कि टास्क जो छा करणो आहे। 40 ॾींहं चालीहो रखणो आहे, मां रखी थी ॾेखारियां चालीहो झूलेलाल जो, हिकु टाइम भोजन कंदसि। ही कलयुग आहे। हिन कलयुग में माण्हू खे कठिन कठिन कम करण में दिक़त कान्हे, पर सरल थियण में दिक़त आहे। कंहिंखे चओ बसि कुझु कोन्हे करणो, सरल थी वञ, चवंदी सरल होने में क्या मजा है। ॼण अभिशाप आहे सरल थियण। मैं सरल नहीं हूँ, मैं भोली भाली नहीं हूँ, मेरे को वो मत समझना। यो कलयुग आहे, कलयुग जो प्रभाव। भगवान राम ने उन ज़माने में चयो, त्रेता युग में पंहिंजी प्रजा खे संबोधित कंदे कि केवल सरल स्वभाव त रखणो आहे, मन मां कुटिलता कढणी आहे, करण दिक़त कहिड़ी आहे। अॼु जहिड़ी चई ॾेखारियो, तव्हां अगरि कॾहिं सत्संग करण जो मौक़ो मिलेव, तव्हां कंहिंखे चई ॾेखारियो कि सरल बसि थी, ॿियो कुझु बि न, मन मां कुटिलता कपट कढ, पोइ तव्हां मूंखे यादि कंदा। घणा माण्हू हा में हा मिलाइनि था, ख़ुदि चेक कजो। ऐं तव्हांखे ई छो न चेक कयूं पहिरीं त। जेका आई थोरी देरि पहिरियों ॻाल्हाए पई साक्षीअ सां, उनखे चऊंसा सरल थी ॾेखार, चवंदव मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। ॿियो टास्क ॾे, चिलाइणो हुजे त उहो करे ॾेखारियां, केॾां वञिणो हुजे पंधु ई पंधु करे ॾेखारियां। सरल, असां सरल त आहियूं ई कोन न, असां को जहिड़ा तहिड़ा आहियूं छा। हर को इहो पियो थो सोचे मां अहिड़ी आहियां छा, मां को नॉर्मल आहियां छा। मुल्ला नसरुद्दीन खे कंहिं चयो कि यार वार अच्छा थी विया अथई मुल्ला, त चई हा पोइ वार अच्छा थी विया त छा थी पियो, मन त कारो आहे। ख़बर पवंदी कोन्हे माण्हूअ खे कि पंहिंजी तारीफ़ पियो थो करे या बुराई पियो थो करे। मैं सरल नहीं हूँ, मुझे नॉर्मल मत समझना। सरल न समझ जा मूंखे, मां मुंहुं आहियां। त ॾुखियो थी वियो आहे, सरल थियणु ॾुखियो थी वियो आहे। इन करे भक्ति ॾुखी थी वई आहे। हर कंहिंखे ज्ञान खपे, ज्ञान, उधारो ज्ञान, टेम्परेरी ज्ञान, नकली ज्ञान, ॻाल्हियुनि वारो ज्ञान। तव्हांखे त न खपे न।
थोड़ी देर पहिरीं चयोमांव न कि अगरि तव्हां हिते न अचो आहे न त अहिड़ा थी वञो आहे। इहा मिसाल अथव। ऐं तव्हां किथे बि वेंदा न त पंहिंजी ख़ुशबू छॾे ईंदा, छो त थोरो बि जाॻियल माण्हू किथे वेंदो आहे न त सकारात्मक ऊर्जा छॾे ईंदो आहे। जाॻियल, पढ़ियल लिखियल नथो चवां, ज्ञानी नथो चवां, प्रेमी थो चवां, भगत, जेको सम्झी चुको आहे कि इन फड़ में कुझु कोन्हे रखियल, जंहिंखे सम्झ में अची वियो कि हिन एटीट्यूड में, वॾियुनि हरकतुनि में, इन में कुझु कोन्हे रखियो, जेको इहे शरणागत थी चुको आहे, उहो किथे बि वेंदो त उनजो घर पवित्र करे ईंदो, उनखे सुठो लॻंदो। ऐं जलेबी किथे वेंदी त नकारात्मकता फैलाए वेंदी हली। त भक्तिअ जो इहो प्रमाण अथव कि भक्ति वॾी शइ आहे। ज्ञान जी बि महिमा आहे, पर हिन ज्ञान जी न, जेको ही मायुनि शुरू कयो आहे, इन जी काई वैल्यू, इहो ज्ञान आहे ई कान, ही त बकवास आहे। केरु केतिरो कूड़ ॻाल्हाए सघे थो, ही उहो आहे। केरु केतिरो वॾियूं वॾियूं डींगूं हांके सघे थो, उहो आहे। भक्ति श्रेष्ठ आहे, देवर्षि नारद चए थो, ऐं सरल भी आहे, सुलभ भी आहे। कोई नियम न, कोई पात्रता न, कोई आधार कार्ड कोन्हे लॻणो, कोई सर्टिफिकेट कोन खपे कि ही खणी अच, हितां परमिशन वठी अच, हितां उहो लेटर वठी अच, NOC। हा, ऐं ही ज्ञान में अथव ये सब। पहले हम चेक करेंगे, 1 साल तक तो तू एरिया वाइज एरिया में जा। हमारा होता है सत्संग, होता है, कमला संभालती है, वह भी कमला भाई, बुरो न मंजो, वहाँ पे जाना तू 1 साल तक, और अगर तू पास हुई तो फिर विशालता में ले चलेंगे। तेरे को विशालता समझती है? हाँ, वो समझी कुछ भी कोन, बस एतिरो समझी कुछ विशाल आहे त विशाल हूंदो। पोइ साल खनि उते रही उन एरिया में, कुझु कोन पले पियो, पोइ हिकिड़ो हुनखे मिलंदसि सर्टिफिकेट कि 1 साल एरिया में रही हुई है, ऐं 1 साल ताईं हीअ मोगी रही। 1 साल तक हिन कोई प्रश्न कोन पुछो, को ऑब्जेक्शन कोन कयो, कोई क्रॉस क्वेश्चन कोन कयो, त ॾियोसि सर्टिफिकेट। पोइ विशालता में ॿियो सर्टिफिकेट, भाई 5 साल रही, हाणे ये केॾां कोन वञी सघंदी। 7 साल हिकु दफ़ो टिकी वियो कोई किथे, तव्हांखे घणा साल थिया आहिनि? 7 कोन थिया आहिनि न, त अञा 2 साल असांखे ख़तरो आहे, अञा असांखे रिस्क आहे कि तव्हां अञा बि 2 साल असांखे ॾिसणो आहे। जलेबियूं 7 साल पोइ ॾिसंदियूं कि सच में छॾे कोन वई, पोइ उहे निश्चिंत थी वेंदियूं आहिनि कि हाणे हिनखे छॾे ॾियोसि, हाणे हीअ असांखे कोन छॾींदी, हाणे असांखे चिंता कोन्हे करणी। मां हिनखे चवांसि पियो, का ॻाल्हि निकिती, ही सभु ज़रूरी आहिनि, ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। जे कोई रिटायर थींदो आहे त उनखे यका पैसा मिलंदा आहिनि न, कि तो तुंहिंजा जमा कयासीं असां, हे यका तूं वठि। तीअं ई जलेबियुनि में कोई 7 साल 10 साल या कंहिं बि पंथ में, नकली पंथ में जेतिरा साल रहियो, ऐं जंहिं ॾींहुं उतां निकितो, उनखे इकठो लमसम में छा ॾींदसि? तव्हां छा था सम्झो छा ॾींदसि? भई तूं 10 साल असांजे ग्रुप में रही है, हाणे छॾे वञण थी चाहीं, वञ। उनखे छा ॾींदा? बदनामी, जिल्लत, लानत, ख्वार कंदसि, छॾींदसि छा?
चवंदसि हमने हिते उल्टो सिस्टम आहे। ऑफिस में माण्हू सर्विस कंदो आहे, नौकरी ॾींदो आहे, समय ॾींदो आहे। हिते 7-10 साल जलेबियूं जलेबियूं ॾींदियूं आहिनि दादियूं, तारीफ़ चाढ़ींदियूं आहिनि मथे ते, अहंकार भरींदियूं आहिनि। तू पहुंचने वाली है, तू पहुंच गई, तेरा निश्चय पक्का है। जॾहिं छॾण जी रुगो ॻाल्हि करे कि अब मैं जाऊं, मैं छोड़ना चाहती हूँ आपका ग्रुप, चवंदासीं इधर आ, हमने 10 साल तेरे साथ मेहनत की, सुनना, लिखा है ना तेरा नाम, सुन, तेरी तारीफ की, सारा रिकॉर्ड मौजूद है, हमने कितनी हवा भरी है तेरी, तू क्या लायक थी इसके, तू क्या समझती थी जो तेरी तारीफ की हमने, तू सच में थी क्या वैसी, शक्ल देखी है, नहीं है ना तू ऐसी, लेकिन हमने तेरी तारीफ करी ना, लायक नहीं थी फिर भी तेरी तारीफ करी, तुझे इतना ऊंचा उठाया, तेरे वो सब झंझट छुड़वा दिए, ठप्पा लगा दिया कि तू हमारे महान सत्संग की सदस्य है। ये क्या फ्री में देंगे क्या तेरे को? या तो रहो चुपचाप, ये सारी चीज़ें मिलती रहेंगी, लेकिन अगर जाना है तो जितनी हमने तारीफ की है ना, अब इतनी तेरी बदनामी होगी, याद रखना। वो कौन छॾे सघंदे। कल ब जलेबियूं पंहिंजे सत्संग में आयूं, मूंखे ख़बर ई न, छो त हाणे शक्ल सां सम्झ में ई न ईंदियूं आहिनि। मूंखे कंहिं ॿुधायो ही जलेबियूं, त चईं अफ़सोस थियो कि अची करे बि वेठियूं कोन, उथी हली वयूं। उन्हनि जो दुर्भाग्य, इहो उन चयो, कमला चई कि दुर्भाग्य उन्हनि जो, अची करे बि टिकी कोन सघियूं। त चयोमांसि एॾो आसान आहे छा, एॾो आसान आहे? हे जेतिरा साल उते रहियूं आहिनि, उहो ग्रुप छॾणु आसान कान्हे, जलेबी ग्रुप छॾणु आसान कान्हे। पहिरीं वापसि अचण ई मुश्किल आहे, न्यूट्रल थियण ई ॾुखियो आहे ॾाढो। हिते त अचणु पोइ भक्तीअ जूं ॻाल्हियूं सम्झण त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे। चयोमांसि ॾाढा छॾे करे आया बि आहिनि, पर अञा ताईं बि छॾे कोन चुका आहिनि, पूरी तरह न छॾे चुका आहिनि, छो त उहे अहिड़ो भरे छॾींदियूं आहिनि। उन्हनि अहिड़नि पंथनि में खपेव तव्हांखे पात्रता, ये लेटर लाओ, ये सर्टिफिकेट लाओ, निश्चय पक्का दिखाओ, वैराग कितना है, शादी पार्टी में जाना छोड़ा कि नहीं छोड़ा, मॉल में घूमने अभी भी जाती तो नहीं हो, यह पात्रता है हिननि जे हिसाब सां। भक्तिअ में कोई भी पात्रता न, कोई भी सवाल जवाब न, बस घिड़ी पो, जॉम्प ॾियो, परमात्मा खे पंहिंजो सम्झो बस कि मां भगवान जी आहियां, भगवान मुंहिंजो आहे, थी वई भक्ति। कहो भगति पथ कवन प्रयासा, जोग न मख जप तप उपवासा। सब एतिरो करणो आहे, सरल स्वभाव, न मन कुटिलाई, मन में कुटिलता न, जेको आहे सो आहे, सुठे ख़राब जी चिंता न कंदा कयो, बस जेको आहे सो आहे हुजणु खपे। मूंखां कल्ह कंहिं पुछियो कि प्रसाद छो बंदि कयो अथव, पंहिंजे दरबार जी ख़ासि, चयोमांसि मां ॿुधायो अथव सत्संग में छो बंदि कयो आहे, चई न उहो त ॿुधायव, पर असली कारण छा आहे? चयोमांसि जेको हिते आहे उहो ई हिते आहे, जेको सत्संग में बयानु आहे उहो ई सत्संग खां पोइ बि आहे। हिते फेर घेर कान्हे कि हुते हू हो ऐं हिते ॿियो कुझु उद्देश्य आहे। ॿुधायो त सही सत्संग में कि फालतू माण्हू न खपनि। हाणे त चई हा फालतू माण्हू न खपनि, उहो बढ़िया व्याख्या सुठी हुई, ॿुधोसीं, ॾाढी सुठी बढ़िया गजब जी व्याख्या, पर हाणे छो प्रसाद छो बंदि कयो अथव? इहो मां थोरो जोड़े करे थो ॿुधायां।
उते मतिलबु त इहो ई थियो न कि छा तव्हां छा सम्झंदा आहियो कि मां हिते जेको ॻाल्हाईंदो आहियां उहो सिर्फ़ु ईअं ई हूंदो आहे ऐं जीवन कुझु ॿियो आहे छा, उद्देश्य कुझु ॿियो पियो थो हले छा, अपने जैसा समझाए क्या? पर जॾहिं मां ॿुधाए छॾियो त इहो सोचण कि इहो हिते अलॻि आहे ऐं उद्देश्य अलॻि आहे, उहो तो क्लियर करणु चाहियां कि जेको हिते आहे उहो ई हुते आहे। मोरारी बापू चवंदो आहे कि मां व्यास गद्दीअ ते ईंदो आहियां त जेतिरो पंहिंजो पाण खे ओपन कंदो आहियां, पंहिंजो पाण खे खोले छॾींदो आहियां, एतिरो मां घर में बि कोन खोलींदो आहियां। उहा ई ॻाल्हि हिते बि आहे। त हुते बि छा हूंदो, कहिड़ो एजेंट हूंदो, जलेबी थोरी आहे गुरू कि हिते कुझु ॿियो पियो थो हले ऐं होॾां ईअं हुजे त असां लाइव हलायूं ई न, पोइ लाइव बि न हलायूं। भक्तीअ में इहा शइ खपे, जेको ख़राबु त ख़राबु, सुठो त सुठो, बुरो त बुरो, जेको आहे सो आहे, जेका फीलिंग आहे सा आहे, कपट न। नकली सुठे खां त असली ख़राबु सुठो। सरल स्वभाव न मन कुटलाई, जथा लाभ संतोष सदाई। संतोष में रहे, भक्तीअ जो तरीक़ो, भक्ति पाइण जो उपाय ही आहे, वो सदाई संतोष में रहे। मोरदास कहाए नर आशा, ॿिए कंहिं मां आशा न रखे, भगवान जे अलावा ॿिए कंहिं मां भी उम्मीद न रखे। भगत हिकु परमात्मा जे अलावा ॿिए कंहिं मां उम्मीद न। भक्तीअ जा ॾाढा ॾुखिया आहिनि, कलयुग में ॾुखिया आहिनि, छो त जलेबियुनि ॾुखियो करे छॾियो आहे। जलेबियुनि माण्हुनि खे भरे छॾियो आहे कि कुझु करण सां ई कुझु मिलंदई, ऐं भॻवान तो चए कुझु न करण सां सभु कुझु मिली वेंदई, त ॾुखियो लॻंदो हुननि खे। भॻवान जो त केवल सहारो वठंदियूं आहिनि अॼुकल्ह जूं मायूं, वचन कढाईंदियूं, अरदास कंदियूं, बाक़ी उम्मीद त हुनजी सॼी संसार में टिकियल आहे कि मुंहिंजो कमु त इहो संसार ई कंदो, माण्हू मुंहिंजे कमु ईंदा। भॻवान जो त हिकु उपयोग कंदा आहिनि तसलीअ लाइ कि भॻवान छा थो चए। भॻवान खां पुछी करे कमु करणु ॾुखियो आहे ॾाढो, ऐं उन ते वरी विश्वास करणु ॾुखियो आहे। पंहिंजी ॻाल्हि ते चवारण लाइ तयारु वेठा हूंदा आहिनि कि भई वचन अगरि सुठो न निकितो त वरी खां कढो वचन, भई पेज हिकिड़ो पलटायो न खणी, छा आहे हुन में, ऐं हुन में बि सुठो न आयो, ॿियो बि पलटायो न। त हुननि खे ज़बरदस्ती चवाराइणो आहे भॻवान खां बि कि संसार मुंहिंजो न छुटिजे मूंखां। न त अगरि असां सोचूं त केॾो सरल आहे, सतयुग में ॾाढी ॾुखियाईअ सां भॻवान जी प्राप्ति थींदी हुई, ध्यानु करणो पवंदो हो। पोइ त्रेता में बि सतयुग खां घटि पर ॾुखियाई हुई। पोइ द्वापर आयो, कलयुग में त कलयुग जहिड़ी व्यवस्था कॾहिं बि कोन हुई। कलयुग अगरि तव्हां ॾिसो त सुठो त ॾाढो सुठो, सुविधाजनक अथव। थोरी अगरि असांजी सम्झ ठीकु थी वञे न त कलयुग जहिड़ो कोई युग कान्हे। एतिरियूं सुविधाऊं आम इंसान खे जेतिरियूं सुविधाऊं आहिनि कॾहिं कोन रहियूं। तव्हां ई ॾिठो हूंदव पंहिंजो ज़मानो जॾहिं मोबाइल फ़ोन कोन हुआ, लैंडलाइन बि हर कंहिं वटि न हो। ॾिठव न अहिड़ो ज़मानो त कंहिंजो पुटु अगरि घरां ॿाहिरि निकिरंदो हो घुमणु, केॾी चिंता कंदो हो माउ पीउ, केॾो भय, अज्ञात भय, अलाए छा थियो, राति जा 10 थी विया अञा छोरो आयो कोन, किथे अलाए केॾां वियो। ऐं हाणे लॻाइसि फ़ोन,
लॻाई से 1 मिंट में पतो पइजी वेंदो छोरो किथे आहे। हा भाई रवि हाल हिते वेठो आहे दोस्तनि सां हल। अहिड़ी फैसिलिटी हुई कॾहिं छा? हर प्रकार जी फैसिलिटी असांखे जेका अॼु जे समय में मौजूदु आहे न, इहा सतयुग त्रेता में बि कोन हुई। सोचो त के सही करे वेही करे कि कलयुग सुठो आहे या ख़राबु आहे। ख़राबु छो आहे उन ते अचूं था पाण। ख़राबु आहे त वरी ॾाढो ख़राबु आहे। इहे मिक्स थी वयूं आहिनि सुठायूं। ॾिसो विज्ञान जो आविष्कार जो उद्देश्य इहो हो कि असांजो कमु सरल थी वञे। आवश्यकता हुई। आवश्यकता आविष्कार जी जननी थींदी आहे। जेके जेके आवश्यकताऊं महसूसु थियनि पियूं असांखे, उहे आविष्कार कया विया। अॼु छाजे लाइ कया विया? कि ताकि असां निर्भय थी करे, निश्चिंत थी करे, निशंक थी करे आनंद सां जीवन जियूं। इन लाइ हो न। त ईअं थियो आहे छा? गड़बड़ किथे थी वई? हीअ त जीवन अञा असांजो जटिल थी वियो। सुविधाऊं वधी वियूं, जीवन हलियो किथां वियो असांजो? छा में उलझी वियासीं? फासी वियासीं। तॾहिं मूं चयो ख़राबु आहे त वरी ॾाढो ख़राबु आहे। असां उपयोग करण जे बजाए फासी वियासीं। हाणे मोबाइल खपे 45,000 वारो, उते फासी वियासीं। सुविधा त हाणे साइड में थी, हाणे स्टेटस जी ॻाल्हि अची वई आहे। कार खपे त ऊंची कार खपे, हाणे आवश्यकता जी ॻाल्हि कान्हे, हाणे स्टेटस थी वियो। उहो भ्रम, इहो कलयुग भ्रम फैलायो। पर अगरि असां थोरी समझदारी रखूं, पंहिंजे जीवन सां खिलवाड़ न कयूं, असां जीवन जियूं ख़ाली थी करे, त इहे शयूं असांखे भक्तीअ में सहायक थी वेंदियूं। इहे ई विज्ञान जा आविष्कार असांखे पंहिंजो सुठो जीवन में सहायता कंदियूं। दास दासी थी वेंदियूं इहे सभु, इहे ई शयूं। पर हींअर असां हिननि जा नौकर थी विया आहियूं तकनीक जा। त कलयुग आहे त ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। सुविधाऊं आराम सां। कॾहिं कोई एसीअ में वेठो हूंदो ईअं ॼण 88,000 सुनखादिक ऋषि ॿुधंदा हुआ कथा। गर्मी त गर्मी, उमस त उमस, वेठा हुजो, पंखो बि न, उन्हनि खे विञिणो बि न, पर वेहंदा हुआ न। ही सुविधा केरु पियो थो ॾिए असांखे? परमात्मा। मां कल्ह टियों ॾींहुं चयो कि परमात्मा जो प्रेम असांजे प्रति रोज़ वधंदो पियो थो वञे, रोज़ वधंदो थो वञे। पोइ इहो ई अथव कि अॻे उस में गर्मीअ में कथा ॿुधबी हुई, हाणे एसीअ में था वेही ॿुधूं। इहा कृपा न आहे त ॿियो छा आहे? पर असांजी सम्झ खसिजी वई आहे, मत खसिजी वई आहे। उन में बि ईर्ष्या द्वेष अगरि अची वञे त पोइ त उहो ई ज़मानो सुठो हो। ॿाहिरि गर्मी हुई, अंदरि त शांती हुई। पर अगरि असां सम्झ सां हलूं, ॿाहिरि बि शीतलता ऐं भीतर में बि शीतलता, त पोइ तॾहिं चयो वियो आहे कलयुग श्रेष्ठ आहे, सुठो आहे ॾाढो युग। थोरो सो ई कोई भॻवान जो नाम जपे, थोरी सी कोई भक्ति करे, भगवान जा गुण श्रवण करे, त जुड़ी वेंदो परमात्मा सां। उन अवस्था में पहुची वेंदो जिते हर कोई चाहींदो आहे वञण। त अञा त असां हिते ई बीह रहियासीं। वरी विसरी न वञे, चैप्टर यादि ॾियारजो। भगवान जी कृपा ते यादि थो अचे वञनि।
कि रोज़ हुन जो प्रेम वधंदो थो वञे, असांखे बस दृष्टि कान्हे हुन तरफ़। दया जी खतो में ना आदत हुजे, हाँ दया जी खतो में ना आदत हुजे, हाँ अची केर पिर भूत ही जा, अची केर पिर भूत ही जा चरण चुमे, हाँ दया जी खतो में ना आदत हुजे, कई कृपा मीरा ते मोहन मुरारी, कई कृपा मीरा ते मोहन मुरारी, पीत जहर प्याली मुई कान मारी, तोखा सवाए केर, तोखा अमृत करे, हाँ दया जी खतो में ना आदत हुजे, आहिन भगत तुंहिंजा तूं आ उन्हनि जो, ब्रह्मानंद जिन खे सहारो तुंहिंजो, तोखा सवाए केर, नंगड़ो खणे, हाँ दया जी खतो में ना आदत हुजे, दया जी खतो में ना आदत हुजे, कॾहिं महसूस करे ॾिसो कृतज्ञता अहोभाव महसूस करे ॾिसो, निंड मां उथण सां ई पाणे ख़ुशि थियण जी कोशिश करे ॾिसो कि सुंदर वरी सुबुह थी वियो, पक्षी चहचहाट शुरू थी वई, सूरज जी रोशनी अची वई, धन्यवाद भगवान। शुरूआत तव्हां कयो, इन भरोसे न वियो कि मां रुसी करे वेठी हूंदसि, भगवान अची मूंखे करे चए आई लव यू, हल तोखे छा खपे, छा कहिड़ी इच्छा अथई, इन भरोसे ॾाढो टाइम निकिरी वेंदव फालतू। तव्हां ई पहल कयो। ईअं ॾिसण बि कोन थो अचे, जवाब बि नथो ॾे,
पर शुरुआत पहल तव्हां कंदा त जिम्मे गारंटी मुंहिंजे तरफ़ां अथव हू जवाबु ॾींदव। पहल तव्हां महसूस त इहा पहल भी कान्हे, ही दरअसल सिर्फ़ अनुभव करणी आहे हुनजी दया। पहल त हू करे चुको आहे पर नज़र नथी अचे। असांखे नज़र अचण लाइ ईअं हलो सम्झणो पवंदो कि मां थी पहल कयां, हू त पुछे कान थो, ईअं सम्झो हलो, पोइ महसूस थींदव हू पुछी रहियो आहे, सभु कुझु ख़्यालु रखी रहियो आहे। परमात्मा ई आहे चारों तरफ़, हिते बि आहे हुते बि आहे, जेॾां निहार उहो ई आहे। त ही कलयुग जेको आहे त ॾाढो सुठो आहे। भॻवान राम चए थो कहिड़ी दिक़त आहे भक्ति करण में, केवल सरलता रखणी आहे, कुटिलता छॾणी आहे, संतोष में रहणो आहे ऐं मूं मां उम्मीद रखणी आहे। त कहिड़ी ॾुखियाई आहे? ॾुखियाई बसि इहा ई आहे, कलयुग जे प्रभाव जे करे माण्हू आनंद खां वंचित थी वियो आहे, सुविधाउनि में उलझी वियो, उमिरि जबकि घटि आहे माण्हूअ जी। इन कलयुग छा कयो आहे? शास्त्रनि में लिखियल आहे कलयुग में माण्हूअ जी उमिरि घटि थींदी, पर असां ॾिसूं छा था, घटि कान्हे, माण्हू त जीअनि पिया था। अॻे पाण सुविधाऊं न हुयूं मेडिकल में, त मृत्यु दर वधीक हुई। त छा चवण जो मतिलबु आहे कि उमिरि घटि आहे माण्हूअ जी कलयुग में? हिन जो मतिलबु मूंखे इहो थो लॻे कि माण्हूअ वटि समय घटि आहे कलयुग में। जेतिरो समय सतयुग में हो, माना फुल टाइम माण्हू वटि हो जीअण लाइ, फुल टाइम। त्रेता में थोरो घटिजी वियो समय, द्वापर में अञा घटिजी वियो, कलयुग में अञा घटिजी वियो। तव्हां कॾहिं सोचे ॾिसो, भली तव्हां चओ कि मां 40 साले जी आहियां ऐं अञा 40 साल जीअंदसि, पर तव्हां सोचे ॾिसो 40 सालनि मां असांजे हथ में घणा कलाक हुआ? सोचिजो, 8 कलाक त निंड में था हली वञनि, 24 कलाकनि मां 8 कलाक सुम्हंदा आहियो न? घणा कलाक? ॾींहं जा बि जोड़ियव, जेको ॾींहं जो सुम्हंदो 7 कलाक तव्हांजा सुम्हण में वञनि था न। हाणे अगरि हिकु शइ ख़ुदि जोड़िजो, कंहिं ॾींहुं ब्रश करण में घणो टाइम थो लॻे, चांहि में घणो, दिनचर्या तव्हां चेक त कजो। असांजा 24 जा 24 कलाक वञनि पिया था, नष्ट पिया था थियनि। जेके 2-3 कलाक हुआ असां वटि अॻे, उहे मोबाइल खसे वरिता, मोबाइल टीवी न फुरे वरिता असांखां, असांखे ख़बर ई कोन पई। त जंहिंमें असां जी सघूं, पंहिंजो पाण खे समय ॾेई सघूं, उहो समय ॾाढो थोरो वञी बचियो आहे। इनखे चयो वियो कि कलयुग में उमिरि घटि हूंदी माण्हूअ जी। उहो अलाए कहिड़े चक्कर में, 99 जे चक्कर में फाथल हूंदो मनुष्य, गोल गोल अलाए कहिड़े भंवर में फासी वेंदो मनुष्य। उहो ई बची वेंदो जेको भॻवान जी शरण में ईंदो। 1 कलाक अगरि तव्हां ही सत्संग खे ॾियो था न रोज़, त इहा ई सफलता पई थी थिए तव्हांजे सॼे ॾींहं जी, कि तव्हां फालतू कोन पिया था विश्वास विञायो पंहिंजा। जंहिं लाइ चयो वियो आहे कलयुग महान आहे, उहो कमु तव्हां करियो पिया था। सतयुग में, त्रेता में हीअं कथा ॿुधणु इज़ी कोन हो, त आराम सां ॿुधो पिया था। जेॾी महिल अचो, विच में अचो, विच में उथी वञो, घर वेठे ॿुधो, इहो बि ऑप्शन। एतिरी फैसिलिटी थोरी हुई पहिरीं। त भक्ति ॾिठी वञे त सरल आहे, सुलभ आहे, ॾाढी सुलभ आहे, ॾाढी सरल आहे। एतिरी सरल कुझु काई बि शइ कान्हे। त कठिन छा आहे? असां कठिन आहियूं। असां हृदय खे कोन पिया था पकड़ियूं, भाव खे नथा ॾिसूं,
असां बुद्धिमान थी विया आहियूं, या कठिन कमनि करण में उलझी विया आहियूं, या हुन में उलझी विया आहियूं, ईर्ष्या द्वेष निंदा में, झगड़ो करण में, वैर भाव, इन में भी समय ख़र्च पियो थो थिए माण्हूअ जो। त भक्तीअ जे लाइ चयो वियो आहे कि भक्ति सरल आहे, योग कठिन आहे, ज्ञान में पात्रता, सर्टिफिकेट खपनि, ऐं भारी आहिनि उहे सभु, बोझिल आहिनि, योग ध्यान हे हो। भक्ति सरल इन करे आहे कि भक्तीअ में कुझु करणो कान्हे, बल्कि जेको कंदा आहियूं उहो छॾिणो आहे, करण जी क्रिया छॾणी आहे ऐं किरी पवणो आहे, किरी पवणो आहे। हुन में ज्ञान ऐं योग में त उथी करे माण्हू चेष्टा कंदो आहे कुझु, हिन में चेष्टा छॾे ॾियणी आहे ऐं सॼो बोझ उन मालिक जे अॻियां अर्पण करणो आहे। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। हिकु राजा रथ ते वेही करे लंघे पियो त हिकु ग़रीब गांव जो माण्हू पोटली मथे ते रखी बीठो हो। राजा रथ बीहारे चईसि वेह हल, तोखे मां छॾे जॾहिं तोखे वञिणो अथई। उहो रथ ते वेठो भाई गांव जो त पोटली पंहिंजे मथे ते रखी बीठो रहियो। त राजा चयसि हेठि रखी छॾ पोटली। त चई न न साईं, तव्हां अॻु में ई मूंखे लिफ्ट ॾिनव, मुंहिंजो भार एॾो रथ ते आहे, पोटली त मां खणी सघां थो। राजा चयसि भाई तूं बि रथ ते आई, पोटली बि रथ ते ई आहे, चाहे हेठि रख चाहे मथे ते रख, उहो सभु भार हाणे हिन में ई आहे। जेके माण्हू ज्ञानी ठहण जी कोशिशि कंदा आहिनि न, या नॉलेज पाइणु चाहींदा आहिनि, या योग कठिन कम करणु चाहींदा आहिनि न, उहे पंहिंजे सिर ते या बोझ जी गठरी खणी हलंदा आहिनि। ऐं भगत छा कंदो आहे, भगत सभु गठरियूं लाहे करे रथ ते वेही रहंदो आहे। हाणे तूं वठी हल मूंखे जेॾां खपई। नदीअ में जीअं वहंदो वेंदो आहे कोई तिनको, तीअं भगत जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा। कहिड़ो प्रयास आहे हिन में? कोई प्रयास न, कोई उपक्रम न, कोई कठिनता न। ऐं तव्हां उहो ॾिसंदा न जलेबियूं, उहे नदीअ जे विपरीत धारा में हलण जी कोशिशि पई कंदो आहे, तॾहिं चवंदी अथव मथे में सूरु थी पियो आहे। भई परमात्मा जी धारा हेॾां थी वञे, तूं हुनजे विपरीत थी हलणु चाहीं त संघर्ष थींदो, टकराव थींदो। अहंकार त तोखे प्यारो आहे, पर तूं कष्ट ॾिसण लाइ बि तयार आहीं। भक्ति जो मार्ग ते छो नथी सरल हले? इहो ॻायूं। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में।
जब जब संसार का कैदी बनूं, निष्काम भाव से सेवा करूं, फिर अंत समय में प्राण तजूं, हे ईश्वर तुम्हारे हाथों में अब सौंप दिया इस जीवन का सब भार, तुम्हारे हाथों में अब सौंप दिया इस जीवन का। त भक्ति इन्हें के चइबो आहे परमात्मा के सॼो भार सौंपे छॾणु। ऐं हिकु ॻाल्हि ॿुधायो, इन अलावा ॿियो कोई चारो आहे? इहा ॻाल्हि ॾाढी देरि सां सम्झ में ईंदी अथव कि इन अलावा ॿियो को ऑप्शन बि कान्हे। हीअ त असां पिया था सोचूं कि हीअ ऑप्शन चुना या हीअ चुना, पंहिंजे हिसाब सां हलां या हुनजी ऑप्शन हिकिड़ो ई अथव। उहो बि साहिब करे असांखे उलझाए वेठो आहे। पोइ आख़िरी में जीअं भगवत गीता में छा चयईं, तूं सभु छॾ अर्जन, जेको मां हेॾो ॿुधायो मैं योग ज्ञान हे हो, उहो त ईअं ई पियो ॿुधायां। असली ॻाल्हि इहा अथई, तूं त मुंहिंजी शरण में हलियो अची, सार ॻाल्हि इहा अथई। त अर्जन चयईसि पहिरीं ॿुधायो आहे न, त कृष्ण चयईसि तोखे लॻे हा कि मूंखे ज्ञान कोन्हे, तूं सम्झी आहे मूंखे कुझु ईंदो कान्हे तॾहिं थो चई, त मां इन करे सभु ॿुधायां मैं। ज्ञानीअ खे बि शरणागत थियणो पवंदो। कोई वॾे मां वॾो छो न हुजे, दादा छो न हुजे कंहिं शहर जो, कोई माइका लाल छो न हुजे, उनखे झुकणो ई पवंदो, शरणागत सिलेंडर थियणो पवंदो। जलेबियूं चवंदी अथव सरेंडर खे। योगीअ खे बि थियणो पवंदो, भोगीअ खे बि थियणो पवंदो, सभिनि खे शरणागत। हिकु ॻाल्हि ॿुधायो, असां सभिनि खे जनम ॾियण वारो केरु, संसार में मोकिलण वारो केरु? परमात्मा। ध्यानु रखण वारो केरु? ऐं सॼे संसार खे नियंत्रित करण वारो केरु? त जॾहिं सभु उनजी हथ में आहे त असां छा कनि, उन खां परे केॾा वेंदासीं? त ॿियो को उपाय आहे ई कोन। भक्ति ऊची आहे, सर्वश्रेष्ठ आहे ऐं सरल आहे। त हिते पाण सत्संग खे विराम था ॾियूं।